नाज़रीन गुलज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी जेका तेज़ तूफ़ानी बरसात आहे उन शेख बिरकियो मानक लिगारी ऐं नसीर खान लगारी यूसीद जे समूरनि केतिरनि ई ॻोठनि में जेको आहे तबाही मचाए छॾी आहे। हज़ारे एकड़ जेके पोखियल फ़सुल जेके आहिनि उहे पाणी हेठि आहिनि, केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उहे पाणी हेठि आहिनि। फ़सुल असांजा हारी नारी असांजा बिरादर जा क़ौम जा बीठा आहिनि, बरोच इन्हनि जा घर ॿुॾा पिया आहिनि ॿिया। हिते अञा ताईं असां वटि को बि माण्हू लड़ी न आयो आहे जेको अची ॾिसे हिननि जे मथे ते हथ रख। नुक़सानु थियो आहे हिन जे देह मीरापुरी जेका आहे उहो त मुकमल ॿुॾी चुकी आहे ऐं उनजो साम्हूं ही पाणी आहे, हिन पासे ही पाणी आहे, हिन पासे ही नंढड़ा ॿार खटूं खणी विया पाणी में सिके अचनि, उनजो त साम्हूं मिसाल आहे त हुन सां असरु छा आहे। पाणी आहे हिन इलाइक़े में हिकिड़ो सिम नालो आहे, पर उनखे जेको सिम नालो जंहिं ज़मीनदार जी ॿनी वञा उकिरे थो हू ज़मीनदार उन सिम नाले खे बंदि करे वेठो आहे। वेठा आहियूं ॿार असां पाण सभु तंग थियूं पिया, अटो कोन्हे असांजे घर, हाणे कीअं खायूं कीअं पीयूं, पाणी में बीठा आहियूं। आबादगारनि जा ॻोठाणनि जा वीचार ॿुधा। संदुनि चवणु आहे त बरसाति सबबु जेका तबाही थी आहे केतिरा ई ॻोठ ॿुॾल आहिनि। कैमरामैन सजाद अली सईद सां गॾु आगा जानिब, सिंध टीवी न्यूज़, शेख बिरकियो।